पतंग चाई पाण खे पसी मचुम मोट। सुहाईअ सुप्रीअ जी घिड़त थिए घोट। अञा तूं अरोट खूरी ख़बर न लही। लजादार लाखणी लतीफ़ जे सुहिणे बैत सां जंहिंमें पाण पतंगनि जो ज़िक्र कयो अथनि। फरमाइनि था त जेकॾहिं पतंग थियणु चाहीं थो त पोइ मच ॾिसी मोट न। पतंग थियणु बि हिकिड़ी मंज़िल आहे, यानी पतंग थियण जी शर्त इहा आहे त मच ॾिसी पोइ तव्हां मोटी न अच। सुहाईअ सुपेरियुनि जी घिड़त थिए घोट। पोइ जेका महबूब जी सुहाई आहे, रोशनी आहे, जेको मच आहे, पिरीअ जो मच आहे, उन मच में घिड़ी ॾिस त घोट थींदे। अञा तूं अरोट खूरी ख़बर न लही। माना अञा ताईं तूं अरोट लॻो पियो आहीं, बेख़बर थियो वेठो आहीं। इहा जेका खूरी आहे, खूरी चवंदा आहिनि जेका अंदरां अंदरां पई दुखंदी आहे, बाहि ॿरंदी पई आहे, उन जी ख़बर ई नथो लही। उन जी ख़बर लहो, पिरीअ जी रोशनाई में अचु।